छा रहिजनि ककर वारनि जो ठा थींदो मुराद सां छा मुराद जी भेण खून बाह में वेंदी ऐं छा अब्बास गुल हिन ड्रामे में ईंदो इन बाबति हिन वीडियो में त वीडियो खे फुल ॾिसिजो। सभु अपडेट हिन नंढड़ी वीडियो में। त चैनल ते नवां हुजो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, छा हाल आहे? उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। मां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच तव्हांखे अॼु बहितरीनु ॿ अपडेट ॾियण वारो आहियां। ड्रामे में जेके अदाकार ऐड कया विया उन्हनि में 4-5 अदाकार चेंज करे ॿियनि खे आंदो वियो, जंहिंजो पहिरीं नालो त अब्बास गुल ओढाणी जो आहे ऐं ॿिए फरज़ंद मलिक खजू जो बयानु हिन वीडियो में। त हिन वीडियो खे फुल ॾिसिजो। हिन में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि जेके फरज़ंद मलिक खजू साहब पंहिंजे फेसबुक पेज ते सॼी लिस्ट रखी हुई उन्हनि जे बाबति, वरी चेंज करे ॿिया आंदा विया आहिनि। बाक़ी छो ऐं छा लाइ उहा त ख़बर न आहे। एस भट्टी जे जाइ ते खादम खोखर खे आंदो वियो जेको कमदार जे किरदार में हो, ऐं लाबिया बलोच जे कैरेक्टर में बि चेंज करे उन ते ॿियो कैरेक्टर आंदो वियो जेका सोडल जी सौट मुराद वारनि जी भेण। मज़ाहिया ऐं एक्शन ड्रामनि में कमु कंदड़ इशारत समूह जेको हिन ड्रामे में पहिरीं ऐड कयो फरज़ंद मलिक खजू साहब, वरी उनखे हटायो वियो ऐं जानी जतोई खे बि ऐड कयो वियो हिन ड्रामे में, उनखे बि हटायो वियो। इन्हनि खे छो वापसि ड्रामे में एंट्री उहो छाजे करे उहो त फरज़ंद मलिक खजू साहब ॼाणे सघे थो। हीउ सुपर ड्रामो आहे, हिन में मज़ाहिया जो को किरदारु न आहे, सिर्फ़ु एक्शन आहे ऐं सम्झाणी ते मुश्तमिल ही ड्रामो आहे। जेके ॿारहं जा माण्हू आहिनि जिनखे ख़बर न आहे कानून जी, उन्हनि जेके ज़ालिम वॾेरा आहिनि उन्हनि खां कीअं जान छॾाइजे ऐं आवाम खे शऊर कीअं ॾियारिजे उन जे बाबति इहो ड्रामो हले पियो ऐं पॉपुलर ड्रामो हले पियो। अहिड़ो ड्रामो पहिरीं सैनूर ज़ौर जो सोली ऐं सच, उन में बि अहिड़ा कैरेक्टर ॾिना विया हुआ ऐं उहा त पुराणे केतिरनि जो ड्रामो आहे ऐं हीउ सुपर ड्रामो आहे। ऐं अॻियां तव्हां ॾिसंदव त मुराद जी भेण खून बाह में ककर खे ॾिनी वेंदी, हिननि जो ठा थींदो जेका वरी हिननि जे विच में ॿीहर जहिड़ो थींदो। जंहिं हिसाब सां हीउ ड्रामो सुपर आहे ऐं हिन में अञा बहितरीनु सीन पियल आहिनि। ककर ऐं जेको सुढल आहे उन्हनि जो बि जहिड़ो थींदो अचण वारा एपिसोडनि में तमामु जल्द तव्हां ॾिसंदव। हिननि सां धोखो थींदो, मीर शाहनवाज़ ख़ान हिननि जो ठा कराईंदो। ख़ूबसूरत सीन ऐं भरपूर एक्शन सीननि सां गॾु हीउ ड्रामो तव्हांजे लाइ। हिन में मज़ाहिया जो को करैक्टर न आहे, सिर्फ़ु एक्शन ई एक्शन आहे। त असांजी हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिन सलामत साथ सलामत, सदाईं गॾु मौला मदद।